बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। ही असां वटि बाड मास में हिकिड़ो हिसाब आहे, हिनखे सोल्व कंदासीं। दर्जो आहे 66 डिवाइडेड बाय 3 स्टार्ट ब्रेकेट 15 माइनस 4 क्लोज ब्रेकेट इक्वल्स टू वाट। कीअं सोल्व थींदो? ही बाड मास रूल तहत असां सोल्व कंदासीं, छो जो बाड मास जो हिसाब आहे। सभ खां पहिरियां बाड मास में असांखे ब्रेकेट छॾाइणो हूंदो आहे। सो ब्रेकेट मीन्स डिंगी। सो डिंगी जे अंदरि असां वटि 15 माइनस 4। सो हाणे हिते जेको 15 आहे असां वटि उहो प्लस जो आहे, छो जो मैथ्स जे रूल में कोई बि अदद आहे उन जे अॻियां कुझु न आहे, मीन्स जोड़ आहे। सो हिते प्लस जा मीन्स घणा आहिनि, माइनस जा थोरा आहिनि। त ज़ाहिर आहे असां 15 मां माइनस कंदासीं 4, असां वटि जवाबु ईंदो 11। उन खां बाद में ब्रेकेट जे भरिसां कुझु न आहे, मीन्स ज़रब आहे। सो अॻु में बि मां तव्हांखे ॿुधायो हो, मैथ जे रूल में अगरि ब्रेकेट जे भरिसां कुझु न आहे मीन्स ज़रब आहे। उन खां बाद में बचो हेॾां 3, पोइ डिवाइडेड 66। सो हाणे असां हिते ब्रेकेट जे रूल तहत असां अवल सभ खां पहिरियां ब्रेकेट छॾायोसीं बाड मास रूल तहत। उन खां बाद में ऑफ। सो हिन ऑफ दर्जे में आहे, सो ऑफ न आहे। उन खां बाद में असां डिवाइड। सो डिवाइड आहे हिन दर्जे में, डिवाइड छॾाईंदासीं। सो हाणे टिनि खे जेको आहे 66 सां डिवाइड कंदासीं, जवाबु ईंदो 22। उन खां बाद में बचो मल्टीप्लाई, पोइ 11। सो 22 खे जेको आहे मल्टीप्लाई कंदासीं 11 सां, असांजो जेको जवाबु ईंदो 242। यानी जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे सी, 242। सो वीडियो सुठो लॻे त लाइक, कमेंट ऐं शेयर करणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।